बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हींअर मौजूद आहियां रतोदेरो यूसी जुमो अगम में, जिते कोटजानी के रोड के कट दिनो वियो हो और में पानी छोड़ कयो वियो। केतिरा ई ॻोठ लुड़ी विया, जीअं लोलाइन जो, खरोस, गिरोइन जो, उन समेत केतिरा ई ॻोठ लुड़ी विया। हीअं वरी जुमो अगम रोड के कट दिनो वियो आहे ऐं पानी जो रुख सजावल अर्ज़ी भुटो कयो वियो आहे। ऐं हीअ कट सबबि ॿ ॼणा नौजवान बीठा आहिनि जेके अवाम जी ख़िदमत लाइ बीठा आहिनि। माण्हुनि खे ईंदड़ वींदड़नि खे रस्तो पार कराइनि था, गाॾियुनि खणाइनि था, हेल्प कराइनि था, वधीक उन्हनि सां हाल वाल कयूं था। बतायो वियो आहे कि तव्हां उन सबबि बीठा आहियो हिते अवाम जी भलाईअ लाइ, या तव्हांखे कंहिं चयो आहे कि बीहो? न चयो कान आहे, अवाम जी भलाई था सम्झे न। अवाम जो गाॾियूं सां टकराइनि, गरीब गुरबो ट्रक जंहिंजे ॿार बचा नंढड़ा उन्हनि जा ॿुधनि न सम्झे न। तंहिंजे करे असां बीठा आहियूं। अच्छा, तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद अली। अच्छा, तव्हां बि हिन अवाम जी भलाई लाइ वेठा आहियो कि माण्हुनि खे रस्तो पार करायो था ऐं गाॾियुनि में हेल्प करायो था ट्रिपाइण में? जी हा अवाम लाइ नंढा ॿार बचा आहिनि, नंढा ॿार आहिनि, हुननि खे टपरायूं था, हेॾा टप ते आणायूं था, पुली था वञनि ग़रीब वीचारे खे खंड लॻल आहिनि सॼा। नालो पुलिस आई त बि न मुड़िया, पुलिस खां घुरी हाणे एसी जो पाण पीतो आहे। असांजो वसीम रोलाई। सां ॻाल्हि ॿोल कईसीं। मोहम्मद अली लोलाई ऐं वसीम लोलाई जेको अवाम जी ख़िदमत में किरदारु अदा करे रहिया आहिनि। ऐं हुननि जो चवणु हो त हीअ कट ॾियण बावजूदि पुलिस बि आहे, असां अपील कईसीं त हिते जेको आहे पाइप विछाए वञे जीअं अवाम खे अचण वञण में सहूलियत थिए। पर खेनि जसो हुजे हिन नौजवाननि खे जेके अवाम जी ख़िदमत में किरदारु अदा करे रहिया आहिनि। कैमरामैन आबिद सां गॾु शाहनवाज़ जोयो, जाग न्यूज़ रतोदेरो।